सतनाम साखी। जय झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। अॼु पाण ॻाल्हि कंदासीं बसंत पंचमी जी। बसंत पंचमी छो मनाई वञिबी आहे, छा कारण आहे, कहिड़े भॻवाननि खे, कहिड़े देवता खे पाण बसंत पंचमी मनाईंदा आहियूं ऐं कहिड़ियूं तब्दीलियूं ईंदियूं आहिनि बसंत पंचमी ते। इहा सिंधी समाचार राजस्थान जे माध्यम सां मां तव्हांखे ॿुधाए रही आहियां। बसंत पंचमी जो जॾहिं आगमन थींदो आहे त ॿाहिरि खेतनि में हरियाली ऐं फूल खिली वेंदा आहिनि। चारों तरफ़ फूल ई फूल ॾिसंदा ऐं ख़ुशनुमा माहौल हूंदो आहे। भंवरा तितलियूं चारों तरफ़ मंडराईंदियूं रहंदियूं आहिनि ऐं मौसम एतिरो ख़ुशनुमा हूंदो आहे ऐं पत्ता बि झड़ण लॻी वेंदा आहिनि त ख़बर पवंदी आहे बसंत पंचमी अची रही आहे। बसंत पंचमी ते कामदेव, भगवान विष्णु देव ऐं मां सरस्वती जो आह्वान कंदा आहियूं, उन जो ध्यानु कंदा आहियूं, उन्हनि खे मञंदा आहियूं, उन्हनि खे आराधंदा आहियूं। पौराणिक कथाउनि में ॿुधायो वञे थो त भगवान ब्रह्मा देवता हिन सृष्टि जी रचना कई, हिन मानव जी रचना कई त उनखे लॻण लॻो कि रचना त कई आहे पर मानव हेतिरो शांति, हेतिरो मौन, हिकु चुप्पी सुठी हूंदी आहे, मौन सुठो हूंदो आहे पर तमामु वधीक मौन सुठो न हूंदो आहे, उहो खलंदो आहे। त पंहिंजा ब्रह्मा देवता करमंडल मां जल खणी भगवान विष्णु खे आराधियईं त भगवान विष्णु प्रकट थिया। उन पंहिंजी ॻाल्हि रखियईं, ॿुधायईं कि मां सृष्टि ते रचना त कई आहे पर मानव हेतिरो मौन ऐं शांति आहे जेको मूंखे खले पियो, त छा कजे। त हुननि भगवान ब्रह्मा ऐं विष्णु जी ॿिन्हिनि मां दुर्गा खे आराधियईं। उन्हनि ब्रह्मा जी ऐं विष्णु देवता दुर्गा खे आराधियईं त दुर्गा मां प्रकट थी। सॼी ॻाल्हि दुर्गा मां जे अॻियां रखियनि, ॿुधायनि कि हेतिरी शांती न धरती ते थी रही आहे, छा कजे। शांती जेकी जेॾीमहिल भाउर पंहिंजा घर ईंदा आहिनि न ऐं भेनरूं शांति वेठियूं हूंदियूं आहिनि न त मौन केतिरो खलंदो आहे, उहा मौन केतिरी तकलीफ़ ॾींदो आहे। त हिते भगवान ब्रह्मा जी खे बि इहो मौन खलण लॻो, उनखे बि तकलीफ़ थियण लॻी कि एतिरो मौन सुठो न आहे। त उन्हनि इहा ॻाल्हि मां दुर्गा खां कई त मां दुर्गा जे अंदरां एतिरो तेज प्रकाश, एतिरो धवल तेज चमकीलो प्रकाश निकितो, जीअं पाण सूरज देवता खे अखियूं न मिलाए सघंदा आहियूं न, एतिरो तेज प्रकाश निकितो। उहा तेज प्रकाश मां प्रकट थी मां सरस्वती देवी, जंहिंखे पाण इन ॾींहुं आराधंदा आहियूं, ध्यानु कंदा आहियूं, उन्हनि खे पूजंदा आहियूं। मां सरस्वती देवी, उहा मां सरस्वती देवी जा 4 हथ हुआ। उन्हनि 4 हथनि में हिकु वीणा, हिकु हथ में किताब, ॿिए हथ में करमंडल, टे हथ में माला। त जेॾीमहिल मां सरस्वती देवी जेॾीमहिल पंहिंजा तार, वीणा जा तार छेड़ियईं त हिकु मधुर संगीत वॼण लॻो। उहो संगीत झरननि मां आवाज़, पेड़ पतनि मां आवाज़, हवा मां हिकु झंझनाहट जेकी मधुर ऐं सुंदर, इनखे वाणी देवी बि चवंदा आहिनि। जंहिं वाणी देवी गीत संगीत जी चारों तरफ़ हिकु गीत संगीत जो ध्यानु ऐं गीत संगीत वॼण लॻा, हिकु आवाज़ ॾिननि, जीव जंतु हर में हिकु आवाज़ ॾिननि। वाणी देवी पंहिंजी मां सरस्वती खां मिली आहे। मां सरस्वती देवी जा अनेको नाला आहिनि, अनेको नाम आहिनि। मां सरस्वती जा नाला मां वागेश्वरी, मां भगवती, मां शारदा, वीणा वादिनी, अनेको नाम आहिनि। पर जेको बि मां सरस्वती खे ध्याए थो हू स्वर, बुद्धि, विद्या खे पाए थो। त बसंत पंचमी जे ॾींहुं मां सरस्वती जो आह्वान कयो वियो हो ऐं उहा प्रकट थी हुई। इन वजह सां जंहिंखे बि स्वर, बुद्धि ऐं विद्या पाइणी आहे त मां सरस्वती खे ध्याए ऐं हू पंहिंजे जीवन में सुख समृद्धि पाए सघे थो। सतनाम साखी। जय झूलेलाल।